अमन जी पुरअमन जदोजहद कंदड़ रवादारी तहरीक जो कारवां जेको 24 अप्रैल खां कराची खां अमन सां मोहब्बत दहशतगर्दीअ सां नफ़रत मुल्क में बराबरी जो पैगाम खणी निकितो आहे। अॼु पुनर्सारियो सिमीसन सलामत दीदार मीराणी नबीला असलम ऐं औरंगज़ेब कुरैशी जे क़यादत में न्यू सैदाबाद पहुतो त सिविल सोसाइटी न्यू सैदाबाद ऐं शहरियुनि जे हिकु वॾे तइदाद उनजो मानाइतो इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते पुनर्सारियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्रिया अदा करना चाहता हूँ रवादारी तहरीक की तरफ से जिन्होंने बहुत भरपूर तौर पर हमारा इस्तेमाल किया है, अपनी मोहब्बत का इजहार किया है। हम अपने आप को बहुत मजबूत महसूस कर रहे हैं आप सब लोगों की। मैं उम्मीद करता हूँ कि आपकी ये मोहब्बत जो है वो आइंदा भी रवादारी तहरीक के साथ रहेगी। रवादारी तहरीक जो है वो बुनियादी तौर पर मोहब्बत की तहरीक है। रवादारी तहरीक इंसानियत अमन दोस्तीअ ते यकीन रखे थी, नफ़रतुनि इंतिहा पसंदी मज़हब मसलक जे नाले ते रख़्तो छाण जो ख़ात्मो चाहे थी। उन लाइ असांजो मुतालबो आहे त अक़ीदे या मज़हब खे रियासती कमनि ऐं सियासत खां जुदा कयो वञे। अक़लियतुनि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि जे जबरी मज़हबी तब्दीली ऐं जबरी शादियुनि खे रोकण लाइ जल्द कानून साज़ी कई वञे। नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे। दहशतगर्द तंज़ीमुनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि तोड़े हिमायतुनि ख़िलाफ़ फ़ैसिला कनि कार्रवाई कई वञे। अरिड़हीं तरमीम जे रोशनीअ में सभिनी सूबनि खे बिना फ़र्क़ तयशुदा वसीला ऐं इख़्तियार फ़राहम कया वञनि। सहाफ़ियुनि ते पाबंदियूं ख़तमु करे खेनि आज़ादाना तौरु कमु करणु ॾिनो वञे। मिसिंग पर्सन खे फौरी बाज़ियाब करायो वञे। उहो रवादारी कारवां 25 अप्रैल ते लाहौर पहुचंदो, जिते शानदार इंसानियत मार्च सां गॾु रवादारी फेस्टिवल 2019 में बि शिरकत कंदो। उमराणी, सोच टीवी, न्यू सैदाबाद।